अस्सलामुअलैकुम दोस्तों सिंध जी मिटीअ मां केतिरा ई आवाज़ उभरिया आहिनि, पर हिकु आवाज़ अहिड़ो बि हो जेको मोहबत, बग़ावत, दर्द ऐं हुस्न खे शाइरीअ में अहिड़े रंग सां पेश कयो जो हू पूरी सिंध जो ज़मीर बणिजी वियो। हाउ असां ॻाल्हाए रहिया आहियूं शेख अयाज़ जे बारे में। शेख अयाज़ 2 मार्च 1923 ईस्वीअ ते शिकारपुर में ॼाओ। असली नालो ग़ुलाम हुसैन शेख, पर अदब में हू अयाज़ जे नाले सां अमर थी वियो। नंढपिण खां ई हू हसास तबियत जो मालिक, किताबनि जो शौक़ीन ऐं सोच में ॿियो ई रंग रखंदो हो। अयाज़ शिकारपुर में तइलीम हासिल कई, पोइ क़ानून पढ़ियो ऐं वकील पिणु बणियो। पर जॾहिं दिलि में शाइरी जो दरिया वहंदो हुजे त पेशा कहिड़ा ऐं वाइदा कहिड़ा। अयाज़ लाइ असल ज़िंदगी शाइरी हुई, लफ़्ज़नि जो सफ़र, जज़्बनि जो इज़हार। अयाज़ जॾहिं शाइरी शुरू कई तॾहिं सिंध सियासी ऐं समाजी तब्दीलियुनि जे दौर मां गुज़री रही हुई। हू सिर्फ़ शाइर न हो, पर आवाज़ बणिजी चुको हो, मोहब्बत जो, क़ौमियत जो ऐं सच जी जुर्रत जो। अयाज़ जी शाइरीअ में तव्हांखे मिलंदो मोहब्बत जो अहसास, सिंधीअ सुञाणप जो फ़ख़्र, ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत ऐं तसव्वुफ़ जी ख़ुशबू। हिन सिंधी शाइरी में नओं फ़िक्र, नवां बेरी ऐं नए लहजे जी जुर्रत आंदी। अयाज़ जी शाइरीअ घणो करे राॼी माण्हुनि लाइ हुई। उहे माण्हू जेके ज़ुल्म, नाइंसाफ़ी ऐं ॾुखनि जो भार खणी रहिया हुआ। हुन ताक़तवर हलकनि जे मुख़ालिफ़त बि सठी। संदसि कुझु किताब बंदिशनि जो शिकार थिया, पर अयाज़ कॾहिं बि ख़ामोश न थियो। अयाज़ ग़ज़ल, नज़्मो, सोंट ऐं नसरी शाइरी, ड्रामा, मज़मून ऐं शाह जो रिसालो जो मशहूरु उर्दू तर्जुमो। संदसि किताब मोहरनि भरी या बाह, ही मुंहिंजो मुल्क ऐं ॿिया केतिरा ई शाहकार अॼु बि पढ़ंदड़नि खे मोहे विझनि था। 1976 ईस्वीअ खां 1984 ईस्वीअ ताईं शेख अयाज़ सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो। इहो दौरु अदब, फ़न ऐं सोच जी आज़ादी लाइ सुनहरी दौरु साबित थियो। ज़िंदगीअ जा आख़िरी साल कराची में गुज़ारियईं। बीमारी बावजूदु लिखंदो रहियो, छाकाणि त शाइरनि जा हथ रुकजनि था, पर दिलि कॾहिं बि न। संदसि वफ़ात 28 डिसंबर 1997 ईस्वीअ ते थी, पर संदसि लफ़्ज़ अॼु बि ज़ियर आहिनि। शेख अयाज़ सिर्फ़ शाइर न हो, हू फ़िक्र, आज़ादी, मोहब्बत ऐं सच जो तर्जुमान हो। संदसि शाइरी सिंध जी सुञाणप आहे, संदसि लफ़्ज़नि नौजवान नसल जो हौसलो आहे। अॼु बि हर साल अयाज़ ॾियारो मल्हाइबो आहे ऐं संदसि शाइरी नए रूह सां पढ़बी, ॿुधी ऐं ॻाई वेंदी आहे। दोस्तो, जेकॾहिं तव्हांखे शेख अयाज़ जी तारीख़ पसंदि आई त वीडियो खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो। अचो त सिंध जे अदब, शाइरनि ऐं सक़ाफ़त खे गॾिजी ज़िंदा रखूं।